बाबा साईं जेको हमेशह लाइ असां खां दूर हलियो वियो आहे, जितां को बि वियल मोटियो न आहे। पर वियल माण्हू कुझु न कुझु छॾे वेंदो आहे। ईअं ई बाबा बि असां लाइ अणखुट प्यार ऐं मोहबत छॾे वियो आहे, जंहिंसां हर ॾींहुं असांखे संदसि शिद्दत सां यादि ईंदी आहे। बाबा जा असां सां ॿ रिश्ता हुआ। पीउ पुट वारे रिश्ते सां असांखे बाबा हिकु पीउ जी हैसियत सां दुनिया जी राहूं वठरायूं ऐं हर क़दम ते साबित क़दम रहणु सेखारियो। हर तकलीफ़ पाण सही असांखे ॾुखियो वक़्तु न ॾिसियो। उहो त हर पीउ जो फ़र्ज़ु हूंदो आहे औलाद लाइ। उहो फ़र्ज़ु बाबा साईं ख़ूब निभायो। पर उन खां सवाइ बाबा असां सां ॿियो रिश्तो दोस्त वारो रखियो। मुंहिंजे बाबा जो असां पुटनि सां अहिड़ो त प्यारु रहियो जंहिं प्यार खे कहिड़ो नाम ॾियां। हर पीउ पंहिंजे औलाद सां प्यारु कंदो आहे, पर बाबा जो असां सां प्यारु ईअं हो जीअं कंहिं आशिक़ जो महबूब सां हुजे। असां पुटनि खे ॾिसण खां सवाइ रही न सघे। असांखे ॾिसण लाइ बेचैन ऐं बेताब रहंदो हो। चइनि पुटनि ऐं टिनि न्याणियुनि खे पीउ जो हर हिक खे अहिड़ो ई प्यारु ॾियण जो सभु को ईअं ई सम्झे त बाबा लाइ बसि आहियां ई मां दादिलो। पर बाबा जो असां सभिनी लाइ हिकिड़ो ई प्यारु हुयो। सभु दादिला ई रहियासीं। असांजो बि बाबा सां एतिरी क़दुरु प्यारु हुयो। बाबा साईं जे एतिरे प्यार लाइ अॼु बि सिकंदा आहियूं जेको बाबा खां मिलियो हो। सुबुह जो घर खां मोकिलाए जॾहिं ड्यूटी ते वेंदा हुआसीं ऐं हफ़्ते खां पोइ वापसि अचण ते भाकुर पाए हाल अहवाल वठण ऐं ॿिनि ॻलनि ते चुमियूं ॾियणु। ऐं ईअं ई हिकु ॾींहुं न हर रोज़ु ईअं ई प्यारु करणु कॾहिं न विसरंदो। हर वक़्तु एतिरो ई प्यारु करणु ॼण त जीअं कंहिं पीउ खे कंहिं हिकिड़े पुट सां प्यारु हुजे। बिना कंहिं फ़र्क़ जे सभिनी सां प्यारु। वॾनि भाइरुनि सां बि अहिड़ो ई प्यार जो ईअं महसूसु थिए त ॼण उहे बि असां जीअं नंढड़ा हुजनि, जीअं उहे बि वॾा ई न थिया हुजनि। सभिनी ते प्यार जा नाला रखणु ऐं उन सां सॾणु। अहिड़ो प्यारु कंहिं माशूक़ खे शायदि कंहिं आशिक़ खां मिलियो हुजे। अॼोको ॾींहुं असांजा उहे प्यार जा दरवाज़ा बंदि करे बाबा खे असां खां हमेशह लाइ दूर करे हलियो वियो। पर बाबा जो प्यारु ऐं बाबा साईं हमेशह असांजे दिलनि में रहंदो ऐं असांजी हिमत अफ़ज़ाई कंदो। अॼु बाबा जे विछोड़े खे 4 महीना मुकमल थी चुका आहिनि ऐं महीने जे पल पल असांखे संदसि कमी शिद्दत सां महसूसु कराई आहे। रब दर दुआ आहे त रब पाक मुंहिंजे बाबा साईं जी बख़्शिश फरमाए ऐं असांखे संदसि पैरवी ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन सुम्मा आमीन।